अस्सलाम वालेकुम दोस्तों अॼु मूंखे मुंहिंजे कफ़िल चयो त बुर्ज सां गॾु वञी ऐं सबवे मताम तां ऑर्डर खणी आ। सो अॼु मां तव्हांखे ॾेखारींदुमि ताइफ शहर जी वॾी बिल्डिंग बुर्ज अरबी ज़बान में वॾी इमारत खे चवंदा आहिनि, वॾी जेका बिल्डिंग हुजे उनखे चवंदा आहिनि। सो हीअ बुर्ज ताइफ शहर जी वॾे में वॾी बिल्डिंग आहे। हीअ ताइफ शहर जो ख़ूबसूरत ऐं मशहूरु होटल आहे, वॾे में वॾो होटल आहे। हिन जो नालो त शायदि मूंखे न आहे ख़बर, पर असां हिनखे बुर्ज जे नाले सां सॾींदा आहियूं। सो दोस्तो हिन जे भरिसां हिकिड़ो वॾो शॉपिंग मॉल आहे जंहिंमें अलबेग, मैकडोनल्ड्स ऐं सबवे ऐं ॿिया खोड़ सारा मताम आहिनि। दोस्तो हीअ साम्हूं बिल्डिंग इहा बुर्ज आहे, हीअ होटल आहे वॾो। हिते पहुची करे मां गाॾी कयमि पार्किंग करण खां पोइ मां ॿाहिरां ॾिठुमि त तमामु ख़ूबसूरत नज़ारो, तमामु घणी ख़ूबसूरत सीनरी हुई जेको लाइटिंग सां गॾु हिनखे सिंगारियो वियो। हीअ रमज़ान जे करे हिनखे सिंगारियो वियो आहे, हूअं हीअ लाइटिंग न हूंदी आहे। सो मां वियुमि अंदरि ऐं अंदरि वञण खां पोइ मां वञणु लॻुमि सबवे मताम जी तरफ़। दोस्तो मताम हिते चवंदा आहिनि खाधो पीतो जिते तयारु थींदो हुजे, होटल खे बि चवंदा आहिनि, जीअं पाण वटि KFC मैकडोनल्ड हूंदे आहे उनखे बि मताम ई चवंदा आहिनि। सो मां वञणु लॻुमि अंदरि, हेॾे होॾे ॻोल्हणु लॻुमि त हाणे हीअ मताम आहे किथे। मूंखे कफ़िल चयो त अंदरि वेंदे त अंदरि खोड़ सारा मताम आहिनि, उन सां गॾोगॾु सबवे बि आहे। सो हाणे मूंखे साम्हूं अलबेग नज़र अचे थो ऐं अलबेग सां गॾोगॾु शायदि हीअ मताम हुजे, हा नज़र अची वियो। हीअ मताम साम्हूं आहे सबवे, हीअ कोदू ऐं हीअ पंहिंजो थी वियो सबवे। सो मां सबवे ते पुॼण खां पोइ हिन यार खां खयुमि पंहिंजो ऑर्डर खणण खां पोइ मां वापसि हली पियुमि वरी पंहिंजे घर जी तरफ़। हीअ हाल में तमामु घणो ख़ूबसूरत नज़ारो हो। हिते मां ॾिठुमि बुर्कनि जा दुकान ऐं पंहिंजो हीअ हेठि हिकिड़ो उठ हो, उहो बि तव्हांखे मां ॾेखारियां थो। हीअ उठ वेठो, उठ जो हिकिड़ो छापो हुयो ऐं हिन में अंदरि सोन जा दुकान हुया ऐं मोबाइलनि जा कवर वग़ैरह हर चीज़। ही तमामु बहितरीनु ऐं अंदरि तमामु ख़ूबसूरत शॉपिंग मॉल आहे, तमामु वॾो शॉपिंग मॉल आहे ऐं हीअ ताइफ शहर जो मशहूरु हिकिड़ो शॉपिंग मॉल आहे बुर्ज सां गॾोगॾु। हीअ हेठि सोन जा दुकान आहिनि, भरिसां गारमेंट्स जा दुकान आहिनि। वरी मां वापसि तकिड़ो वञणु लॻुमि त हीअ साम्हूं मूंखे हिकिड़ो यार पंहिंजो पाकिस्तानी नज़र आयो। पाकिस्तानी हुजे अलबेग न खाए, ईअं थी नथो सघे। सो हिनखे यार खे हथ में अलबेग हुयो ऐं हीअ मां ॿाहिरि निकितुमि तकिड़ो पंहिंजी गाॾीअ जी तरफ़ वेंदे मूंखे जेको आहे सो ॿाहिरि थधी हवा पई लॻे। सो तक़रीबन हिते हमेशह थधि रहंदी आहे। तो दोस्तो ख़ैर असां पार्किंग में पुॼी विया आहियूं ऐं पंहिंजी गाॾीअ जी तरफ़ वञी रहिया आहियूं। गाॾी ते मां पुॼी ऐं गाॾी खे कयुमि अनलॉक, गाॾी खे अनलॉक करे कयुमि स्टार्ट करण खां पोइ परे खां तव्हांखे बुर्ज जो नज़ारो ॾेखारींदे पंहिंजे घर जी तरफ़ रवां वरी वधीक ॿिए वीडियो सां गॾु मिलंदासीं। अल्लाह हाफ़िज़।